मेहार थो पुछा करे बादशाह का के बादशाह के बला ॾियो ख़बर तव्हां जाते हो के हा मेहार मां जात आहियां चे थक अथई बूथ में अवां साईं अस्सलाम वालेकुम। ढोलो खान मरी इन कचहरी में रमज़ान खान मरी जी फरमाशा ओ ताक रईस जंगू खान मरी जंहिंमें ही ड्यूटी ॾिए पियो थो ढोलो खान मरी सो कननि सां ॿुधंदा। मुंहिंजा भाउ हिकिड़ो छोकिरो हुजे जेको नानी खे चई नानी ॻाल्हि ॿुध मज़ूरी करे करे मां थकिजी पियो आहियां इहो कारो ॾांद ॾे त मां दौड़ वारी पीढ़ी ते खपाए वापार कयां मज़ूरी खां हथु कढां। नानी चयोसि बचा इहो ॾांद काहे वञ शइ तुंहिंजी आहे खाइण वारी मां हिकिड़ी आहियां। छोकिरो ॾांद काहे अॻिते थियो आहे 6 हिकिड़ा ठग अचनि पिया जेको हिन जो ॾांद ॾिसी हिन खे चयूं जवान ॾे ख़बर ॾांद कायो अथई हिन चयो अदा पीढ़ी ते कायो थो वञा ॾांद। हुन ठगनि चयो सदा ॻाल्हि ॿुध ॾांद तुंहिंजो भलो आहे हाणे हल असांजी इहा ताक आयो घर आहे हली चांहि बि पी मानी बि खा जेके पैसा चवई असां तोखे ॾियूं ॾांद भलो आहे ॾांद ॾे असांखे। मुंहिंजा भाउ ही ॾांद कहराए छोकिरो ओ ताक में वञी वेठा आहिनि हिननि जो पीउ हुजे अंधो अखियुनि मां उन पुछा कयो पुटनि खां बचा ॾियो ख़बर तकिड़ा मोटी आयो चए बाबा हे छोकिरो आहे अधो ॾांद कायो पियो वञे ॾांद असांखे वञिणो आहे हाणे हिनखे चांहि पियारियूं मानी खारायूं ॾांद खे ॾिस तूं वॾो हुई असांजो अमानत कर तूं त अधे खे असां पैसा ॾियूं। छोकिरे खे मानी खारायूं चांहि पियारियूं हुन पोड़ो खे उथारियूं ॾांद जे पुठनि ते हथु रखी ॾिसी छोकिरे खे चई बचा ॻाल्हि ॿुध जहिड़ो तूं पुटु आहीं तहिड़ा हू मुंहिंजा 6 ई पुट आहिनि मां अमानत कंदुसि तूं फिरंदे त कोन चयनि न ॾाॾा मां कोन फिरंदुसि अमानत तूं भली कर वॾो हुई। हू अंधो हुजे अखियुनि मां पर हुजे ठगनि जो पीउ हुन चयो बचा ॻाल्हि ॿुध तुंहिंजे ॾांद जा आहिनि 5 रुपया क़ीमत। छोकिरो हिते सड़ी वियो 5 रुपया वठी ॾांद हिननि खे ॾेई मुंहिंजा भाउ वञी नानी पुछा कयोसि बचा ॾे ख़बर ॾांद चए नानी कणिक था काहीन सो ॾांद ॾेई हा वंडी ते कणिक वंडी मूं वठंदोसां न चए बचा तुंहिंजी मर्ज़ी आहे छोकिरे छा कयो आहे। मुंहिंजा भाउ छोकिरो वञी शहर में ॾाढियूं छपर सभु प्लीन कराए सूट पैंट बि वरितई ऐं हिन छा कयो शीशियूं 2 वठी लोह वारी टंगड़ी में फासाए सुबुह सां सवेल हिननि जे घर जो पासो ॾेई वञी उते होको ॾिनई त अंधनि मंडनि जो तबीब अंधनि मंडनि जो तबीब हिननि वारे पीउ ॿुधो पुटनि खे चई रे ॻाल्हि ॿुधो घर वेठे तबीब अची वियो आहे भेणा मां अंधो लॻो वेठो आहे हिनखे वठी अचो मुंहिंजो इलाजु करे। पुट हिन वारा विया उनखे डॉक्टर खे वठी आया अचे डॉक्टर खे चयूं हल असांजो पीउ ॾिस हाणे चई हिन जो पीउ ॾिसी 6 खे माकोड़नि जूं टंगियूं पर्चनि ते लिखी ॾिनई हिकिड़ो दौड़ वियो हिकिड़ो बुछारी वियो हिकिड़ो बांधी वियो हिकिड़ो लालू कोट वियो 6 खे टेड़े 2-3 मिंट छॾे ऐं कारे ॾांद मूं रसो कढी अंधे जे टंगुनि में विझी मथे छपर में लाटण हुजे हुन लाटण सां छिके ॿधी अंधे जूं मुंडी हेठि हुजे टंगूं मथे हुजनि बाठो खणी अचे थो वठी लठ सां अंधे खे अंधे चयो ॾे ख़बर मारी थो चए ॾे ख़बर कारे ॾांद जी रक़म घणी कई हुई चए तूं उहो आहीं चए हा मां उहो आहियां ॾाढी लठुनि जी भञ ॾिनईसि अंधे चयो हे 3 लोटा कुंड में अथई ख़ुदा खे मञ मूंखे मार न दुनिया जा भरिया पिया थी खण हिन जान छॾ हिन छा कयो उहे 3 लोटा खणी हीउ पंहिंजे घर वियो नानी खे वञी चई नानी अचे हिकिड़ी वंडी वठी आ हान हो शाम जो मोटनि
अचे ॾिसनि त पीउ असां वारो टंगियो पियो आहे ताक में। पीउ खे चयूं बाबा ॾे हवाल। चए पुटु ॾियो ख़बर कारे राम जो मालिक हो, मूंखे लठियुनि जी भञ ॾेई ऐं 3 लोटा दुनिया जा खणी वियो अथव। चए ठीकु आहे, सुबुह जो हिनखे ॾिसंदासीं किॾे वेंदो। हू हिकिड़ो आहे, असां 6 आहियूं। मुंहिंजा भाउ हिन छा कयो आहे, जीअं ॻोठु वियो तीअं हिन छा कयो जो 50-60 तितर वठी गुंदी में विझी छॾियईं। सिज लथे जो गज़ कमाण ठहिराए खणी आयो। हाणे साईं हू न ॾिठईं त 6 ई अचनि था। हिन जे गेट ते आया, हाणे गज़ बीठो हाणे गुंदी खे त चहू तितर गुंदी में रे चहू तितर गुंदी में। हुननि खे चई था भॻा अचो। हुननि चयो असां मारण था अचूं त हीउ चए थो भॻा अचो हलो। हीउ पुॻा हाणे हिन वटि, हिननि खे काती बि ॾिनई, थाल वॾो बि ॾिनई। चए था हिन गुंदी में हथ हणंदा तितर कढंदा वञो, मानी बानी खाऊं पोइ था हाली हवाली थियूं। 50-60 तितर जो निकितो, वॾो दगड़ो थी वियो। सिंधी तितर छा थो सम्झी अदा। हाणे दगड़ो बोड़ जो ठही वियो आहे, मानियुनि जो थो पची वियो आहे। हिते नानी खे चई नानी हाणे मानियूं ठाहे ॾे त मां खणी वञा भाउरनि खे खारायां। हे साईं दगड़ो बोड़ जो थो मानियुनि जो खणी भाउरनि खे वञी खारायईं। मानियूं बानियूं खाई। मुंहिंजा भाउ हिन खे चयूं अचे अदा हाणे असां बि उता कयूं, 500 रुपया अथई ऐं इहो गज़ कमाण असांखे ॾे, असां बि शौक़ीन आहियूं गोश्त जा। चेर ॿिए जे हथनि जी गज़ कमाण ॼणु ॾुखियो आहे। चए नादा ईअं न कर, भाउ आहियूं। मुंहिंजा भाउ 500 रुपया हिननि खां वठी वञी नानी खे ॾिनई गज़ कमाण हिननि खे ॾेई छॾियईं। हे खणी विया घर गज़ कमाण। हिकिड़ो ॾेई छॾे, ॿिए ॾहाड़े ते चयूं यार ॻाल्हि ॿुधो, गोश्त जी ॿाड़ लॻी आहे, हाणे वठो तितर खाऊं वठूं। हाणे गुंदी हिकिड़ी त वॾी चादर मथां रखी ऐं चहू तितर गुंदी में ॾे चहू तितर गुंदी में। हिते हिकिड़ी माई थी चए न, चए ॻाल्हि ॿुधो हौसलो कयो, इहो कारे राम जो मालिक अथव, तव्हां खां ॻरो अथव, तव्हांखे क़तलु कराए छॾींदो। चरिया न थियो, झंग जा तितर कढे घर आया। अब हिननि कलाक 2-3 मथो हयो पर तितर हाणे झंग जा कीअं था अचनि घर में। चिपड़ी करे वेठा। हिननि चयो सुबुह जो इन जी असांजी ख़बर पवंदी, इनखे कोहंदासीं, ॿियो इन जो इलाज ई न आहे। माना हिक ॿिए खे तोरे वठंदासीं। हा हाणे ॿियो ॾियारो ख़ुदा जो थियो आहे। हिन छा कयो आहे जो शाम जो 2 हिकिड़ा सहा वठी हिकिड़ो घर ॿधी, हिकिड़ो ताक ते ॿधईं, ताक वारे खे बि लूसण ॾेई छॾियईं। घर वारो बि लूसण ते बीठो हुजे। ॾिठईं 6 ई भाउर अचनि था, कुहाड़ियूं कुल्हनि ते अथनि। आया आहिनि, सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हिननि खे चवंदा वेहो पाणी वाणी पीओ, मानी बानी खाऊं पोइ हाली हवाली थींदासीं। उहो गोश्त ते हिरियल हुजनि तितरनि ते। हिते सहे खे छोड़े ऐं चईं सहा वञ घर, वञी नानी खे चओ मुंहिंजा भाउर आया आहिनि, 6 जी मानी ऐं देगिड़ो बोड़ जो। अॻ में हिकिड़ो कुकड़ कोई नानी खे ॾेई आयो हुजे जवान। हाणे साईं देगिड़ो बोड़ जो कुकड़ सिंधी, उनजो देगिड़ो बोड़ जो ठही वियो। मानियूं पची वियूं। हीउ जवान वियो देगिड़ो बोड़ जो बि खणी आयो, थो मानियुनि जो बि खणी आयो। 6 ई हिन जा संगती हुजनि। खाई खुखूं कढी हिन खे चयूं था ॻाल्हि ॿुध, हे 500 रुपया अथई, इहो सहो ॾे असांखे, असां बि ओताकी जवान आहियूं। हिन चयो यार ॿिए जे हथनि जो आहे, मां हिकिड़ो ॼणो आहियां, इहो सहो तव्हांखे ॾींदुसि, पोइ मुंहिंजो केरु थींदो। चए नादा ईअं न कर, ख़ुदा खे मञ। हिन साईं छा कयो, 500 रुपया वठी वञी नानी खे ॾिनई। चए नानी अचे ॿी वंडी बि वरिती अथमान। घर वारो सहो छोड़े हिननि खे ॾिनई। हिननि वञी जवाननि ओ ताक ते ॿधो। हाणे त हिकिड़ो ॾियारो ख़ुदा जो थियो आहे। हिननि वटि
हे बानी बानी खाई ओ ताक़त छही ॿाहिरि अची वेठा आहिनि मथां आया आहिनि महिमान मायूं हिननि जूं निकिरी वियूं के फुटियुनि ते के गाह ते के किथे हीउ सहे खे छोड़े चयूं सहा वञ घर वञी फलाणो छेलो बि कोहरा मानियूं बि वञी करा महिमाननि जूं सहे खे छोड़ियूं सहो सिम नालो वठी वञी ट्रिबुन में निकितो हे कलाक खनि वेही हिननि चयो त हाणे हलो त ॿाहिरि लाइ मानी खणी अचूं हीअ जो ठग घर वञनि त हिकिड़ी माई बि घर कान्हे मायुनि खे वञी फुटियुनि मूं गाह मूं वठी आया चयूं ॾियो ख़बर असांजो तव्हां ॾे सहो मोकिलियो तव्हां चयूं तव्हांजो दिमाग़ु ख़राबु आहे दिमाग़ु ख़राबु अथव इहो हिकिड़ो आहे तव्हां खां दिमाग़ में ॻरो आहे इहो क़तलु कराए छॾींदुव ज़ालिम झंग जा साहिब कॾहिं घर आया ॿुधाइण चयूं यार सुभाणे हिन कुते जे पुट सां पाणी कंदासीं मार बि हाणे छॾिबुसि न चयो हा इहा सलाह पकी करे मुंहिंजा भाउ हिन नानी खे चयो नानी ॻाल्हि ॿुध दुआ कजांइ बाक़ी ज़ालिमनि सां अचे पई आहे असांजी चए बचा अलाह अथई हिन छा कयो ॾिठई त हाओ इहे जवान अचनि पिया था हाणे ताईं हीअ जवान ॾिठी अचनि पिया था हिन छा कयो आहे जो बिस्मिल्लाह करे छेलो हिकिड़ो कुठो अथसि छेलो कुही तयारु करे नानी जे कपिड़नि खे रत हणी छॾियईं ॿियो गोश्त वढे टुके तयारु करे हिन नानी खे चयो त हाणे देगिड़ो संभाले रखी आहे हीअ नानी ईंदा त पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं मां तोखे हिन रत में दसींदुसि उबती काती वहाईंदुसि ऐं अञा हिननि सां पाणी कबो चए बचा तुंहिंजी मर्ज़ी आहे नानी बि हरामड़ी हुजे हिननि जी अब हो ॾिठई गेट ते पुॼण वारा आहिनि लुड़ करे नानी खे हुन रत में वञी दसियईं चए नानी जॾहिं मुंहिंजा महिमान था अचनि ॿाहिरि तॾहिं तूं लुड़ थी करे त मानी कीअं पचायां ॿोड़ कीअं रधियां हाणे ताईं नानी खे इहो ॻाल्हि करे नानी खे खणी रत में दसियईं हू गेट ते अची बीठा आहिनि नानी अॻे रत में भरियल हुजे हाणे उबती काती थो वहाए त मार बि काती तूं ऐं जार बि काती तूं हू अची गेट ते बीठा पाण में सलाह कयूं त भॼो नानी जे खून में असांखे वझराईंदो हिननि खे चई नादा हली वियो ताक में वेहो जॾहिं मुंहिंजा महिमान था अचनि त नानी मुआरी नखरनि में पूरी आहे अॼु नसीहत ॾिनी अथमांसि मां उथारियांसि थो मानी कंदी हाणे ताईं वरी चई मार बि काती तूं जार बि काती तूं हिते कलमो भरे उथी वेही रही त ला 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 जहिड़ी ढोले मरी जी सलाह नानी हिन वारी उथी वेही रही हाणे मुंहिंजा जानी हू वञी ताक में वेठा आहिनि हिते नानी हिन वारी वेंजी लटा कपिड़ा मटाए देगिड़े खे फफकाए ऐं मानियुनि जो थो खणी रखियईं जात हाणे त हीअ अमरा आयो आहे नानी खे चई नानी मानियूं चए बचा इहो देगिड़ो ॿोड़ जो अथई इहे मानियूं अथई देगिड़ो ॿोड़ जो बि खईं मानियूं बि खईं खणी वञी ॿारनि खे ॾिनई ॿारनि खाई पी खुखूं कढी हाणे उहे ॿार छा था चवनि चवनि दादा ॻाल्हि ॿुध तूं असांजो भाउ आहीं हीअ 500 रुपया अथई इहा काती ॾे असांखे असांजूं मायूं बि नखरो कंदियूं आहिनि हिन चयो त अबे जे हथनि जी काती आहे ॼण मूंखे ॾुखी थी लॻे चए न यार वेली ख़ुदा खे मञी ईअं न कर जान मुंहिंजा जानी हिननि कयसि मिंथ उहा काती खणी 500 रुपया खणी वञी नानी खे ॾिनई काती उहा ॾिनई हिननि खे हीअ काती खणी बांधी जे शहर मूं सिराण ते चढ़ायो ब्लेड करे घर वञी वेही रहिया नानी खे 5 रुपया ॾेई चए नानी अचे ॿी वंडी बि वरिती अथमान अलाह वॾो आहे दुआ कजां बाक़ी कमु ॻरो आहे चयो बचा चए हा चए नानी जे मायूं मारियूं त मूंखे जहिड़ो कोन छॾींदा हाणे त हिननि छा कया
उहा काती वञी घर रखियूं। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो, ऐं मायुनि वठी टरीको कयो। चवंदा आहिनि घणे मुड़िसे हर न हले, घणे रने घर न हले। मायुनि वठी टरीको कयो, चढ़े वठो न छानी जूं मुंडियूं लाहे मायुनि खे संभारे छॾियूं आगुर पे। अधु कलाक छॾे जो हाणे वरी उथारियूं न, हाणे मुंडियूं लथियूं पियूं आहिनि। रमज़ान खान केॾो थियूं मायूं उथनि। हाँ साईं। कलाक ॿ मथो हयूं पर ॾिठूं न, मायूं मरी वियूं। हिकिड़े खे समक आई जे ॻाल्हि ॿुधो, हौसलो कयो। पुलिस खे ख़बर पई कल्ह मरी विया त हिननि खे खॾो हिकिड़ो हणो, जो छह ई खॾे में उछलाए पूरे छॾियूं। खॾु कढी छहनि खे पूरे छॾियूं। चयूं हाणे हलो, अॼु हिन सां घटि न थींदी। अॼु ठप मारे खां सवाइ न छॾियूं त असांजा छह खून कराए छॾियईं। हाणे मुंहिंजा जाने हिननि छा कयो आहे? हीउ वेठो आहे घर, नानी खे चई नानी दुआ कजां बाक़ी कमु करो आहे जे आया त। हीउ हुन जे तलाश में हुजे, ॾिठईं त हा जवान छह ई आहिनि, कुहाड़ियूं कुल्हनि ते अथनि, अचनि पिया था सिधो हिन जे घर ॾे। हीउ ताक में वेठो हुजे, चए नानी हाणे दुआ कजांइ। छह ई आया, सलाम वालेकुम वालेकुम सलाम। चए त हाणे ॻाल्हि ॿुधो, वेहो मानियूं बानियूं खाऊं, पोइ हाली हवाली थींदासीं। चए कुते जा पुट तो मानियूं असांखे भलियूं खारायूं आहिनि। विझंदे विझंदे चादर में वठी था खणनिसि, वञी दरिया जे कपर ते रखियऊंसि। चयूं हाणे हलो त पथर वॾो खणी अचूं, जो पथर बि गॾाए हिन चादर में विझी उछलायूंसि, जो ॿाहिरि हिन जी हॾी बि न ज़ाहिर थिए। मुंहिंजा भाउ खणी वञी दरिया जे कपर ते रखियऊंसि। हीउ उते आहे, हीउ विया पथर जे पोयूं। उतां हिकिड़ो मेहार मेहुनि जो धण थो चढ़ई, नड़ वॼाईंदो आयो। हाणे साईं हीउ आयो आहे उते। हाणे हीउ चादर में अंदरि छा थो चवे, दोहल परे पियो वॼे। हाणे हीउ छा थो चए, कीन त परणबुसि, कीन त परणबुसि। मेहार थो चएसि जिन हई भूत हई केरु हई? चए था न, तोखे ख़बर आहे मूंखे ज़ोरी भाइर था परणाइनि, मां शादी कोन कंदुसि, दोहल ॿुधींदो? चए हाओ। चए मूंखे ज़ोरी भाइर था परणाइनि, मां शादी न कंदुसि। उनखे चए मेहार चएसि मेहूं आयूं तोखे, जवान जा पुट मूंखे विझ चादर में, ऐं मां शादी कयां। चए था तूं भली वञी शादी कर, मां शादी न कंदुसि। हाणे से उनखे छोड़ी मेहार खे ॿधईं हिन सां चादर में विझी काबू करे ॿधईं। मेहार खे चई तूं ईअं वेठो चइजां कोन परणबुसि, कोन परणबुसि, पर ज़ोरी खणी वञी परणाईंदई। चए हाओ, चए हा। हाणे साईं उहो पथर खणी आया आहिनि। मेहार वेठो थो चवे कोन परणबुसि, कोन परणबुसि। चयूं अहिड़ो था परणायूं जो ज़िंदगी यादि कंदे। हू मेहूं काहे पंहिंजे वञी ॻोठ वारे पासे खां निकितो। जवान जा पुट हिनखे पथर में विझी दरिया में छिलायूं। हीउ त ग़रीब वियो दरिया जे तरे में हलियो। हाणे ताईं शामड़ी सिजु लहण वारो थियो आहे। मेहूं काहे हीउ ठक वञी ॻोठ नानी वटि कयईं। नानी पुछा कयोसि बचा ॾे हवाल। चए नानी तुंहिंजी दुआ सां अञा त बची आहियां, पोइ अॻिते जा भाग आहिनि, अॻिते सां दुआ कजांइ। चए बचा अलाह जी दुआ अथई। हिन छा कयो आहे? हुननि हिते चए नानी जेके मेहूं ॾोहिड़ियूं अथई, खीरु खाइणो अथई, ॿियो खीरु ॼमाए छॾ, सुबुह जो मखणु कढिजांइ। मुंहिंजा जानी खीरु ॼमाए छॾियूं। सुबुह जो नानी हिन वारी खीरु पई विलोड़े। हुन ठगनि सलाह कई त हाणे हलो त नानी हिन वारी खणी बाबे खे परणायूं, जेका मॾी खणी हुआ उहा बि खणी अचूंसि। हीउ त वियो दरिया में। हू जो अचनि ई ॾिसनि त हल धण में हुनजो बीठो आहे। सलाम वालेकुम वालेकुम सलाम। चए था ॻाल्हि ॿुधो, मानी बानी खाओ, पोइ हाली हवाली थींदासीं। नानी खे चई नानी जेको ई मखणु निकिरई मुंहिंजा भाइर आया आहिनि, ऐं बुसरियूं पचा भाइरनि खे खारायां। नानी हिन वारी बुसरियूं पचायूं।
किलो ॾेढ मखण जो थियो। हाणे साईं इहे मानियूं खणी हिन भाउरनि खे खारायईं बुसरियूं। हिन भाउरनि चयो सदा ॾे हवालु। चए था ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे शाबस आहे, तव्हां उछलायो ओर ते, जे मूंखे थोरो परते जरेब जो मुंडो उछलायो आहे त भूरियुनि जो धण बीठो, मां भूरियूं काहे चाहां, कारी हिकिड़ी बि कोन कायां हा। चए हा। हुननि चयो सदा ख़ुदा खे मञ भाइरियूं, असांखे हली भूरियुनि वटि उछला। चए था हलो, पर पथर हिकिड़ो हिकिड़ो खयां हलो। मुंहिंजा भाउ पथर खयों विया हिकिड़ो हिकिड़ो, दरिया ते विहारे छहनि खे चादरुनि में ॻंढ ॿधी रुॻो उछलाईंदो वियो। छह ई दरिया में हलिया विया। हे फेरो ॾेई घर अचे नानी खे मुबारकूं ॾिनई। चए नानी मुबारकूं अथई, ज़िंदगी भर जलाए मुंझेड़े जी पाड़ पटे छॾी आहे। मुंहिंजा जानी हीअ अची पंहिंजे नानी वटि वेही रहियो। हिते खारकूं विरहायूं छह, ॿ खाधियूं मूं, ॿ खाधियूं ॻाल्हि खणण वारे, ॿ खाधियूं ढोले मरी, कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा आहीं मुंहिंजा भाउ। शुरू कर। ठीकु आहे, हाणे नालो न ॾियूंसि न, ईअं ॿुधायईं न। हल सही आहे, ईअं ॾी। हा हाणे साईं बादशाह हुजे, बादशाह मुंहिंजो मौला आहे, ज़माने जो टुकड़ी जो बादशाह हुजे, अवाम वठियो शौक़ु शिकार ते वञे पियो। उते अॻिते जो वञे त ॾिसे त मेहार आहे हिकिड़ो, मेहूं थो चारे। बादशाह चयो अस्सलाम वालेकुम मेहार। मेहार चयो साईं वालेकुम अस्सलाम। बादशाह चयो मेहार खे, चए तूं मेहार आहीं? चए हा साईं मां मेहार आहियां। चए थक अथई ॿुथ में। ईअं चयो बादशाह त हलियो वियो। मेहार चयो मुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो, ईअं मूं भेल कराई, छा कयो जो मूंखे थक ॿुथ में हणी वियो आहे। पर इन सां पलांद थींदो जे बादशाह मिलियो त। 10-15 ॾींहं खां पोइ उहो बादशाह अचे पियो, उठनि जी सवारी हुजे, उठ ते अचे पियो। मेहार ॾिठो अॼु पलांद इन सां थींदो। बादशाह आयो आहे, मेहार अॻियूं मेहूं झलियो बीठो हुजे। बादशाह अचे चयो, चए मेहार अस्सलाम वालेकुम। चए साईं वालेकुम अस्सलाम। मेहार थो पुछा करे बादशाह खां, चए बादशाह खे भला ॾियो ख़बर तव्हां जत आहियो? चए हा मेहार मां जत आहियां। चए थक अथई ॿुथ में। अवाम लही पई। भला कुती जा पुट तोखे ख़बर न आहे त बादशाह आहे? मेहार चयो था मूंखे ख़बर कान्हे त बादशाह जा अवामी माण्हू आहे। बादशाह पंहिंजे अवाम खे झलियो। चए हाणे माठि कयो, हाणे हिन खां पुछूं जे आयो पेर ते त सही आहे न, त बंदूक आहियो मेहूं बि काहियो था हलूं त मूंसां केरु ॻाल्हाईंदो? बादशाह आहिनि, उन्हनि खां केरु पुछा कंदो? हाणे साईं हिते बादशाहनि खां पुछा कयो जे मेहार ॾे ख़बर। चए साईं तूं अॻु में मूंखे ख़बर ॿुधा, मूंखे थक ॿुथ में हणी वियो हुई छो? चए मेहार ॻाल्हि ॿुध, मूं तोखे थक कान्हे हई, मूं हैया उन मेहार खे जो 2 टिट ॾे हा सुहिणी दरिया में कोन ॿुॾे हा। चए साईं टिट कहिड़ा? चए हिकिड़ो ढूं ॿियो ढीं। चए ढूंढी ॿेड़ी धारे ॾिए छा सुहिणी खे त सुहिणी दरिया में कोन ॿुॾे हा। मूं उन मेहार खे थक हई हा, तो मूंखे छो थक हई? चए साईं मूं तोखे थक हई कान्हे। चए कंहिंखे हई? चए मूं उन जतन खे थक हई आहे जो ससवी भाॼाई छॾियो ऐं ख़ाली पुन्नू खे खयों केच हलिया विया, भाॼाई छॾियो हलिया विया। मूं उन जतन खे थक हई आहे। बादशाह चयो अवाम खे, चए अवाम ॿुधव मूं किथे ॻाल्हायो, हिन किथे ॻाल्हायो आहे? बेगुनाह हिन ग़रीब खे मारे विझूं आहे, फ़ाइदो कहिड़ो पए हा? त इहो ई मेहार, इहो ई बादशाह। हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ुदा जो थियो आहे। वरी ॿियो बि टोटको ॿुधायईं इन सां। हा ॿुधा। साईं राणे ऐं मूमल जो 8 साल रातिनि जो राब्तो हो। पोइ हिकिड़ो ॾिहाड़ो थियो ख़ुदा जो। हाणे मूमल थी चए राणे खे, चए राणा ॻाल्हि ॿुध, तो में मुंहिंजो शक पइजी वियो आहे। चए मूमल कहिड़ो?
चे राणा तूं ही मंगणहार जो पुट चे मूमल छा थी चवीं चे तूं वञी पंहिंजी माउ खां पुछ राणा साईं राणो पोयों पार थियो आहे वियो आहे ॻोठ सिजु भरियो आहे माउ खे चयो मां ॾे ख़बर ॾोह गुनाह तोखे सभु बशकान पर मूंखे ॿुधा त मां पुट कंहिंजो हाँ चे राणा इहा ॻाल्हि आहे चे हा मां इहा ॻाल्हि आहे चे राणा ॻाल्हि ॿुध हिते पुराणे घरनि में मंगणहार वेठो हूंदो तुंहिंजो पीउ बादशाह हो वेंदो हो शौक़ु शिकार ते 6 महीना गुम हलियो वेंदो हो हिते मंगणहार दोहल भलो वॼाईंदो हो ॿिटी पासरी हुयसि मुंहिंजो नातो थी वियो उन मंगणहार सां तूं ई उन मंगणहार जो पुट ॿी राति ते राणो वियो आहे मूमल वटि मूमल खे चई मूमल तोखे सलाम आहे पर तोखे ख़बर कीअं पई त मां मंगणहार जो पुट आहियां चे हो राणा चे राणा ॻाल्हि ॿुध तुंहिंजे असांजे नाते खे घणो टाइम थियो आहे चे तक़रीबन 8 साल चे शाम जो जॾहिं वटि पोयों पहर राति जो थींदो हो त तूं पंहिंजी तड़ करे 9 वॻो हर रोज़ु पाए वेंदे न 8 सालनि में चे हाओ चे राणा तूं पंहिंजे घरों आणींदे उहो वॻो ॼा मुंहिंजो वॻो पाए वेंदे चे मूमल तुंहिंजो वॻो चे राणा 8 सालनि में तो टके जी बि सूखड़ी मुंहिंजे लाइ आंदी आहे पंहिंजे घरों चे न चे पोइ इन में मूंखे शक पियो त मंगणहार वठंदो आहे बाक़ी ॾींदो न आहे हल साईं हल हाणे साईं हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ुदा जो थियो आहे हिते राणो था चए मूमल खे चे मूमल ॻाल्हि ॿुधी अथई तो में मुंहिंजो शक पइजी वियो आहे मूमल चयो राणा ॾे हवाल कहिड़ो शक चे मूमल तूं ई कासाई जी धीउ चे राणा छा थो चवीं चे चवाईं थो तूं ई कासाई जी धीउ न त वञी माउ खां पुछ सुबुह थी आहे मूमल पुछा कयो आहे माउ खां चे मां जहिड़ी औरत तूं तहिड़ी मां हाणे मूंखे सची ॻाल्हि ॿुधा त मां धीउ कंहिंजी हाँ हिते चे मूमल इहा ॻाल्हि आहे चे हा इहा ॻाल्हि आहे मां हिते मां हिनखे चयो मूमल खे चे बचा ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ बि बादशाह हो वेंदो हो हलियो 6 महीना गुम हिते कासाई वेठो हूंदो हो ॿियनि ॾे जहिड़ो तहिड़ो गोश्त मोकिलींदो हो मूं ॾे भलो गोश्त मोकिलींदो हो ॿिटी पासरी हुअसि मुंहिंजो नातो थी वियो उन कासाई सां तूं ई उन कासाई जी धीउ चे हो मां चे हा हाणे साईं हिते ॿी राति ते राणो पुॻो आहे मूमल वटि मूमल चयोसि ॻाल्हि तो ॿुध राणा चे जी मूमल चे तोखे बि सलाम आहे पर तोखे ख़बर कीअं पई त मां कासाई जी धीउ हाँ चे हा मूमल ॾे हवाल तो हिन पंहिंजे काक ते घणा शहज़ादा कुठा आहिनि चे अंदाज़ो 2-3 हज़ार थींदा चे कासाई खे बि 100 ढोर जो ॾींदे त 5 मिंटनि में कात वहाए बीही रहंदो इन में मूंखे पक थी वई तूं ई कासाई जी धीउ मुंहिंजा जानी कारकूं विरायूं 6 बखादियूं मूं बखादियूं ॻाल्हि करण वारे बखादियूं ढोले मरी कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई इहा ॻाल्हि वॾी आहे राणे मूमल जी जे तोड़ खूं खणा न पोइ इहा कलाकनि जा कलाक हलंदी